नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम नवाज़ अली मां ख़बर ॾींदा हलूं त जाम नवाज़ अली लॻ झंडो मरी जो रवासी माज़ूर पोरियत सईदुल्ला बंबरो पारां एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर टंडो आदम जी इंतज़ामिया खिलाफ प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे सहाफ़ियुनि खे दाईंदे चयो त एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर टंडो आदम पंहिंजी रजिस्ट्रेशन लाइ केतिरा ई भेरा सेंटर जा चकर काटे, पर इंचार्ज कफ़ालत प्रोग्राम मुंहिंजो तोड़े मुंहिंजी माज़ूर ज़ाल जो एहसास कफ़ालत प्रोग्राम में नालो रजिस्टर न कयो आहे। मूं समेत माज़ूर ज़ाल खे तज़लील करे ऑफिस मां धिका ॾेई कढे छॾियो आहे। हाणे मूंखे रजिस्ट्रेशन जो अमल बंदि थियण जो जवाज़ ॿुधाए डोड़ाए छॾियो आहे, जॾहिं त पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ऑफिस में विहारे औरतुनि सां बि संदसि रवैयो गैर मुनासिब आहे। हिन घुर कई आहे त मूंखे मुंहिंजी माज़ूर ज़ाल खे एहसास कफ़ालत प्रोग्राम में शामिल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।